जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी नाश्ते जे बारे में जंहिंमें चहिरो और मिठो गॾु हूंदो आहे। हा, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सयूं पटाटा कीअं ठाहिजनि। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। तई खणंदासीं, उन में विझंदासीं 2 चमचा सचो घी, 2 नंढा फोटा इलायची, सयूं विझंदासीं। हिते मां अधु पैकेट सयूं खयूं आहिनि। सयूं 2 टाइप्स जूं मिलंदियूं आहिनि, हिकु हूंदियूं आहिनि भुॻल और ॿियूं हूंदियूं आहिनि कचियूं वारियूं। त तव्हां कहिड़ी बि यूज़ करे सघंदा आहियो। मां हिते भुॻल वारियूं खयूं आहिनि। सयूं विझण महिल बाहि खे मीडियम रखिणो आहे। उन खां पोइ थोरो सो भुञी बाहि घटि करे छॾींदासीं जीअं इहे सड़नि न और चङी तरह भुंजनि, हिक करियूं भुंजनि, किथे लाइट किथे डार्क न हुजनि। इन करे बिल्कुलु स्लो बाहि ते इनखे भुञंदासीं असां। और ये जल्दी भुंजी वेंदियूं आहिनि, इन्हनि खे घणो टाइम न लॻंदो आहे भुञण में। धीरे धीरे ॾिसो इन जो कलर चेंज थींदो वेंदो। कंटिन्यूअस इनखे घुमाईंदा बि रहंदासीं, न त कीअं हे हिकु तरफ़ सड़ी वेंदियूं और ॿिए पासे न भुंजंदियूं। इन करे चङी तरह भुञणो आहे। ॾिसो ही परफेक्ट कलर आहे। हे असांजूं कचियूं और हो वारियूं असांजूं भुॻल ईअं कलर थी वेंदो। इन खां पोइ इन में विझणो आहे असांखे पाणी जेको आहे असांखे जाम नाहे विझणो। हिते मां अधु पैकेट सयूं खयूं आहिनि, त उन ते 1 कप इन में पाणी विझंदमि, वधीक न विझणो आहे। वधीक पाणी विझण सां कीअं सयूं असांजूं ईअं ॻोड़ो ॻोड़ो या जीअं क्लम्प चइजे उहे ठहंदियूं आहिनि। थोरो सो पाणी विझंदासीं त इहे चङी तरह ठही वेंदियूं, छाकाणि खंड मां बि पाणी निकिरंदो। त हिते मां 1 कोप पाणी विधो आहे। गॾु इन में विझंदमि खंडु, अधु कप खंडु विधी आहे। इन में 4 चमचनि जे क़रीब। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। खंड मां बि पाणी निकिरंदो। पोइ इनखे असां ढके करे सिजाईंदासीं और इहे सयूं फटाफट सिजी वेंदियूं आहिनि। इन में विझंदासीं असां ड्राई फ्रूट में काजू, बादाम, किशमिश, अखरोट, पिस्ता, तव्हां कुझु बि इन में विझी सघंदा आहियो। मां हिते काजू और बादाम सन्हा सन्हा कटे विधा आहिनि। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। अञा सयूं आलियूं आहिनि पर इहे कचियूं बि आहिनि, त असां इनखे ढके करे थोरी देरि सिजाईंदासीं। कुझु मिंट सिजाइण खां पोइ जल्दी सां इनखे असांखे घुमाइणो आहे, छाकाणि त ईअं ई छॾे ॾींदासीं त इहे ॻोड़ो थी वेंदियूं, क्लम्प ठही वेंदियूं। पर असां इनखे हिकु दफ़ो घुमाईंदासीं त इहे छुड़ी छुड़ी बीहंदियूं। ॾिसो इहे असांजी सयूं तयारु थी वियूं आहिनि। तव्हांखे लॻे अगरि पाणी थोरो सो घटि आहे त हल्को सो छंडो हणी वापसि इनखे थोरो सो सिजाइजे। पर इहे परफेक्ट आहिनि, बिल्कुलु सिजी वियूं आहिनि। हाणे अचो त पटाटा तरियूं था पिया। हिते मां 5 पटाटा खया आहिनि और नंढनि नंढनि टुकरनि में कटियो आहे इन्हनि खे। चङी तरह धोअण खां पोइ असां इन में विझंदासीं लूणु। पटाटनि में तरण खां पहिरियों ई लूणु विझिबो आहे, त असां इन में पहिरियों लूणु विझंदासीं। लूणु विझी करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इनखे असांखे हाणे तरणो आहे। त हिकु तईअ में तेल गरम करे वठंदासीं। पहिरियों तेल गरम थी वेंदो त इन में विझंदासीं असां पटाटा। पहिरियों तेज़ बाहि ते तरींदासीं, उन खां पोइ बाहि खे सिम करे सिम ते इनखे सिजाईंदासीं असां। त उन सां कीअं पटाटो अंदरि ताईं सिजी वेंदो आहे चङी तरह। त पहिरियों तेज़ बाहि ते, उन खां पोइ ॾिसो थोरा सा पटाटा तरिजी विया आहिनि, जाम न, छाकाणि तेज़ बाहि ते अगरि असां कंटिन्यूअस इनखे तरींदासीं त ॿाहिरि त इहे तरिजी वेंदा, मतिलबु ॿाहिरां लेयर लॻंदो असांखे क्रिस्प आहे, पर अंदरि कचो कचो लॻंदो आहे पटाटो। त इन करे बाहि खे सिम करे इनखे सिम ते असांखे सिजाइणो आहे। 5-7 मिंट सिजाइण खां पोइ ॾिसो चेक कंदासीं पटाटो ॻरियो आहे की न। अगरि पटाटो ॻरी वियो आहे त बाहि खे तेज़ कंदासीं। अगरि तव्हांखे क्रिस्प पटाटा खपनि त तेज़ बाहि ते कुझु मिंट वरी असां तिनखे तरींदासीं। पोइ उन मां तेल कढी वठंदासीं
हुन में असां सुका मसाला विझंदासीं, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। इहे टई शयूं पवंदियूं आहिनि। लूणु पहिरियों असां विधो आहे, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। कुझु माण्हू हिन में आमचूर पाउडर बि विझंदा आहिनि। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। कुझु मिंट वरी इनखे सिजाईंदासीं जीअं मसाला असांखे कचा कचा न लॻनि। चङी तरह मिक्स करण खां पोइ 1-2 मिंट असां इनखे गैस ते रखंदासीं तईअ खे। ॾिसो असांजा पटाटा तयार थी विया आहिनि। ॾाढा बढ़िया पिया लॻनि। त इहे असांजा सयूं ऐं पटाटा तयार थी विया आहिनि। गरमा गरम इहो नाश्तो असां सर्व कंदासीं। इहा जेका चेरी और मिठे जी कॉम्बिनेशन आहे ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो सयूं पटाटा और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां मुंहिंजे चैनल ते ॿी कहिड़ी वीडियो ॾिसणु चाहियो था पिया। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।